सुख संपत्ति सुत सेन सहाय सुख संपत्ति सुत सेन सहाय जय प्रताप बल बुद्धि बढ़ाए जय प्रताप बल बुद्धि नित नूतन सब बाढ़त जाए नित नूतन सब बाढ़त जाए जिम प्रतिलाभ लोभ अधिकाई जिम प्रतिलाभ लोभ अधिकाई सुख संपत्ति सुत सेन बढ़ाए जय प्रताप बल बुद्धि बढ़ाए जय प्रताप बल बुद्धि बढ़ाए बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत ता सभिनीन जो स्वागत है श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में जिते असां कथा ॿुधी रहिया आहियूं। राम जे अवतार खां पहिरीं रावण जो आगमन थियो। असुर पहिरीं आयो पो देवी संपत्ति आई। त रावण जो प्रसंग हली रहियो आहे पंहिंजे कथा जे क्रम में। असां ॿुधोसीं कि रावण पिछले जन्म में प्रताप भानु हो। शराब जे वस कुसंग कई, लोभ जे वस कुसंग कई त शराब मिली वियसि। हिन जन्म में हाणे वो रावण थी करे आयो। उन जो हिकु भाउ कुंभकर्ण हो, ॿियो विभीषण। इन्हनि तपस्या कई। रावण वरदान घुरियो हम काहू के न मरे
मां कंहिंजे हथां न मरां। भगवान शिव जी तपस्या कयईं, शिव भी वरदान ॾिनईंसि। चंद्रहास हिकु अस्त्र थींदो आहे, उहो रावण खे शिव ॾिनो। कुंभकर्ण निंड घुरी वरिती, विभीषण भक्ति घुरी। विभीषण अवसर चूकियो कोन, अवसर जो सही लाभ वठी वरितो, जंहिंजे करे विभीषण में आसुरी स्वभाव प्रवेश न करे सघियो। उन्हनि जे विच में रही करे भी विभीषण भक्तिअ जे कारण अलॻि रहियो। पोइ एॾी शक्ति पाए, वरदान पाए, रावण पंहिंजी राजधानी ठाही लंका। लंका हुई कुबेर जी, पर रावण उनखे भॼाए कढियो ऐं उते जेके रहंदड़ हुआ उन्हनि खे बि भॼाए करे पाण शासन करण लॻो। पोइ शादी कयईं मंदोदरीअ सां, विभीषण जी भी शादी ऐं कुंभकर्ण जी भी शादी कयईं। पर इते ई चुप करे कोन वेठो, सभिनि खे घर ॾिनई। कुबेर वटि हिकिड़ो विमान हो, पुष्पक विमान, उहो बि उन खां खसे वरितईं, उहो बि पंहिंजे कब्जे में कयईं। पोइ उन पुष्पक विमान ते वेही करे कैलाश पर्वत ते बि वियो ऐं कैलाश पर्वत हथ में खणी वरितईं। भगवान शिव वरी उनखे हेठि कयो पर्वत खे, त उनजा हथ दॿजी विया। पोइ रोई करे उस्तति कई भगवान शिव जी। पोइ तॾहिं खां इहे भगवान शिव सां कॾहिं अहंकार न ॾेखारींदो हो। पोइ वर्णन थो अचे, अॼु जेका चौपायूं ॻायूंसीं, रावण जूं ही शयूं वधण लॻियूं, रोज वधण लॻियूं। कहिड़ियूं? हिकु सुख, सुख सुख जेको ॿाहिरां ईंदो आहे उहो सुख, भीतर मां जेको ईंदो आहे उनखे चइबो आहे आनंद। हिनखे ॿाहिरियां सुख ई सुख अचण लॻा। उहे सभु शयूं अचण लॻियूं जेके शयूं तव्हां चाहींदा आहियो। आम मनुष्य अॼु चाहींदो आहे इहे शयूं इहे अचनि, का बुराई ना है इन में। सुख अचे, संपत्ति अचे, पुट अचे, पर कीअं भी अचे, इते गड़बड़ थी वेंदी आहे। हिकु हो भजन, जीअं तीअं कहिड़ीअ बि तरह पैसो अचे, जीअं तीअं, जहिड़ीअ तरह तहिड़ीअ तरह, कीअं भी बस पैसो अचे। असां भई पैसो बस अचणु खपे, कीअं भी अचे, कहिड़ो तो फर्क पए किथां आयो आहे। माण्हूअ जी सोच आहे अॼु जे माण्हूअ जी कि हिकु दफ़ो पैसो अची वञे न, पोइ माण्हू पुछंदा ई कोन कि किथां आंदई, कीअं आंदई। माण्हू सिर्फ़ पैसो ॾिसी चमचागिरी कंदई तुंहिंजी, इहा मानसिकता आहे। कंहिंखे बि मतिलबु कोन्हे कि किथां आयो, कीअं आयो ऐं छा तो छॾियई पैसो पाइण जे लाइ। केतिरो हेठि किरियई, केतिरो ज़मीर विकिणई, पंहिंजो विवेक, केतिरो तो धर्म त्यागई, केतिरो तो इंसानियत छॾियई, इहो कोई न पुछंदो। हिकु दफ़ो बस पैसो अची वञे। त हिकु इहो भॼन हो,
सिंधी कलाम जहिड़ीअ तरह कीअं भी पैसो अचे, अचे भले ईमान बचे न बचे, बस जहिड़ीअ तरह कीअं भी पैसो अचे। पैसे लाइ माण्हू कूड़ ॻाल्हाइनि, कूड़ ॻाल्हाए पैसो कमाइनि, अहिड़े माहौल खां त मौला भी ॾके। मर्द जनाना ज़ेवर पाइनि, मायुनि सां गॾु नचनि ऐं ॻाइनि, नाणे ख़ातिर थी न्याणी नचे, जहिड़ीअ तरह कीअं भी पैसो अचे। सख़्त मुसीबत में आ सभु को, दुनिया जो तालिब आ हर तबको, गुलाम नबी पियो ॾोकड़ ॾके, जहिड़ीअ तरह कीअं भी बस पैसो अचे। ही कलाम सिंध जो आ, हिते अहिड़ो कोई न लिखंदो। सिंध में अॼु भी हुन शइ जी वैल्यू आहे, प्रेम जी, भाव जी, प्यार जी, त उतां जो ही लिखियल आ, कंहिं ॻायो भी आ। हिते ये किथे आहिनि इहे ॻाल्हियूं? सिंध मां कोई हिते ईंदो हो संत अॻे, पोइ जॾहिं वापसि वेंदो हो सिंध में त माण्हू पुछंदा हुआ हिंदुस्तान कहिड़ो आ, कीअं आहे, त संत इहो ई चवंदा हुआ ॾाढो सुठो आ, असां खां वधीक अॻिते आ हिंदुस्तान, पर तॾहिं बि ओॾा न वञिजो, उतां जे माण्हुनि जा लक्षण निकिरी चुका अथव। ये सिंध जा संत इहो ॿुधाईंदा हुआ। ऐं अनेक हिते रहण जे लाइ कोशिश कनि पिया कि हिते शिफ्ट थियूं। हिकु भाई आयो, सॼो भारत देश घुमियो कि सिंधियुनि जो मां ॾिसां कहिड़ो हाल आ। घुमी घुमी करे उन चयईं कि हितां जे सिंधियुनि वटि सभु कुझु आ, धन दौलत संपत्ति, पुट पोट, पहुच, जान पहचान, सेना, सहायक, बस लक्षण काननि। इन करे मां हिते न रहणु चाहींदुमि, मां पंहिंजे सिंध में ई रहणु चाहींदुमि। हिते मां इहो नथो चवां कि असां सभु सिंध में हली रहूं, असां रहूं हिते पंहिंजे देश में, भारत में, पर सिंध वारी फीलिंग सां। उते जहिड़ा लक्षण हुआ असां में उहे गुम थी विया। प्रेम प्यार, निस्वार्थ कपट रहित प्रेम। हाणे त कंहिंसां मजाक भी नथा करे सघूं, माण्हू एतिरो बौद्धिक थी वियो आहे कि हीअं छो चयईं हिन, ऐसा कैसे बोला मेरे को, ॿुधायो। एॾो माण्हू दिमाग़ सां पियो थो हले, गेम पियो थो खेॾे अॼु जो मनुष्य, ऐं गेम में सिर्फ़ पैसो कीअं बचे इहा गेम पियो थो खेॾे। पैसो अचे ऐं जेको आहे सो बचे, ऐं इहो बचाए करे पोइ वरी मां हाईलाइट भी थियां, माण्हू मूंखे सुठो भी सम्झनि, इहो भी चाहन आहे, सभु खपे। ऐं इएं थिए भी पियो थो, सभु मिले भी पियो थो, सभु थोड़ो कूड़ ॻाल्हाइणो आहे, थोड़ा धोखा हणणा आहिनि, ग़लत जो साथ ॾियणो आहे, प्रचार प्रसार, त थिए भी पियो थो ईअं। जेके जेके शयूं अॼु माण्हू चाहे थो न, आम माण्हू, उहे सभु रावण वटि हुयूं। मां इहो थो चवणु चाहियां। त हाणे रावण सही हो या ग़लति हो? अॼुकल्ह त चवनि था रावण सही हो, अहिड़ा भी आहिनि माण्हू रावण जी तारीफ़ पिया था कनि। तारीफ़ कहिड़ी कंदा आहिनि? ज्ञानी, महाज्ञानी हो रावण। दरअसल उहे हुनजे ज्ञान जी तारीफ़ कोन कंदा आहिनि, हू हुनजे पैसे जी तारीफ़ कंदा आहिनि। न त ही ग़लति साबित थी वेंदा न। अगर रावण जी बुराई तव्हां माण्हू खे ईअं चेक करे सघो था, कंहिं बि माण्हूअ जे अॻियां रुगो रावण जी बुराई करणु शुरू कयो ऐं उहो वठी भॼे या चए छॾ न असांखे छा करणो, त समझी वञिजो ही बि उहो ई आहे।
हिन खे बि धन खपे, हिन खे बि पद खपे, सत्ता खपे, भीड़ खपे, हिंसा करे शासन करणो आहे, अहिड़ी मानसिकता आहे जंहिंजी। ऐं कीअं बि अचे, धर्म वरम छॾे कीअं बि अचे, त उहो रावण जी कीअं बुराई कंदो? वो तो चवंदो न, अगर रावण गलत त मां भी गलत। ॾिसो, धन गलत कान्हे, पुट भी को बुराई कान्हे, पुट पोटा, पर ये अचन धर्म सां। कीअं ख़बर पए कि असां वटि जेके आया आहिनि उहे सुठे रूप में आया आहिनि या ख़राब रूप में? त हिक ई निशानी अथव, तव्हां संपत्ति पाए करे अगर अहंकार में भरजी वञो, घमंड में भरजी वञो, कुछ थोड़ो पाए करे धन पद प्रतिष्ठा पाए मगरूर थी वञो, त समझो रावण वारी राह हली रहिया आहियो। पर धन पद प्रतिष्ठा मान सम्मान पाए करे तव्हांजी भक्ति वधी वञे त समझो विभीषण वारे रस्ते ते हली रहिया आहियो। सिंपल सो यो फार्मूलो आहे। त ईअं न समझजो कि पैसो त पैसो न, पोइ कहिड़ो बि हुजे न, ईअं न सोचजो। ॾाढो फर्क़ु आहे, ॾींहं राति जो फर्क़ु आहे। रावण जो अंत कहिड़ो थियो इहो बि सोचजो। धन त हो उन वटि, ज्ञान भी हो, मायूं चवंदियूं आहिनि ज्ञानी था बहुत, त उहो ज्ञानी हो जंहिं पंहिंजे भाउ खे घरां कढी करे उन जे शहर ते कब्जो कयो, उन जी संपत्ति खसे वरिती, अधर्म शुरू कयो। इन ही अहिड़ो ज्ञानी हो। त अहिड़ो ज्ञानी कहिड़े कम जो? तारीफ़ करण वारा त मिली वेंदव। जंहिंखे मारण जे लाइ राम खे अचणो पियो, उन जी तारीफ़। थोड़ो विवेक त रखूं, कुछ भी चवंदासीं या? रावण वटि इहो सभु कुछ हो जंहिं शयुनि जे पुठियां अॼु जा माण्हू भॼन पिया था। ऐं ख़ासि कर धर्म खे किनो करे छॾियो अथनि, सत्संग खे। इहे शयूं पाइण लाइ केॾां था वञनि? सत्संग में। ऐं सत्संग मां इहे शयूं मिलंदियूं ई कोन्हनि, इहो यादि रखिजो। सत्संग मां तव्हां चओ न मूंखे त मिलियूं, उहो तव्हांजो प्रारब्ध हो। रावण खे कीअं मिली वियूं? प्रारब्ध पिछले जन्म जो। त मतां ये दिमाग में वहम हुजेव कि मां हिन खे गुरु कयो या मां हीअ चौपाई पढ़ी ऐं हीअ सुखमनीअ जी हीअ अष्टपदी पढ़ी तॾहिं मूंखे धन आयो, इहा ग़लत फहमी अथव। अगर कोई सच में पहुतल हूंदो बि आहे त उहो पंहिंजे घरां कोन ॾींदो आहे, तव्हांजे हिसे जो कढी करे तव्हांखे हूअं पोइ मिले हीअं पहिरीं ॾियारे छॾींदो आहे। तव्हां ख़ुशि थी वेंदा आहियो। सत्संग खे इन खां दूर कयो, इन्हनि ॻाल्हियुनि खे, कि मां सत्संग में वेंदी आहियां त मुंहिंजी संपत्ति वधी वई। न, मां सत्संग में वियसि त पुट पोटा थिया, सत्संग में वियसि त सुख वधी वियो, जय वधी वई। रावण जो छा वधियो? सुख संपत्ति सुत सेन सहाई, जय प्रताप बल बुद्धि बढ़ाई। बल भी वधी वियो रावण जो, बुद्धि भी वधण लॻी रोज दिन ब दिन। ऐं बढ़ाई, मान सम्मान प्रताप जो उन जी चर्चा चारों तरफ़। सत्संग ये शयूं कोन ॾींदो आहे। कल टियों ॾींहुं बैरागढ़ में हिकु दुकान ते बाहि लॻी वई, त कपड़े जो दुकान हो। जॾहिं हू अधर्म ते हले पियो, उहो मां साफ़ साफ़ ॿुधाया हुआ,
त वधंदो ई पियो वञे, उहो तरक़ी कंदो ई पियो वञे, को न के उहो रोके पियो। पर हिक साथ झटके में जॾहिं समय आयो, जंहिंखे उस तरक़ी पियो चए, सुख पियो चए, संपत्ति पियो चए, हिक ई झटके में उनजो सुहा थी वियो। जेतिरो कमायई पोइ पाण ई पियो थो चए, पहिरीं चई 25 लख, वरी चई न 50 लख जो नुक़सान थियो आहे, वरी चई 75 लख। इहे बि रावण ई आहिनि, मतिलब बुराई नथो कयां कि धुका। त इहे मिसाल तो ॾियां कि कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे कि माण्हू वधे पियो थो, संपत्ति वधे पई थी। मां हुते वयसि जलेबी सत्संग में, मुंहिंजी संपत्ति वधण लॻी। मां अमृत वेला कयो, साल खन कयो, मुंहिंजी हीअ शइ वधी वई। थोरो चेक त कयो, भाई तुंहिंजी 18,000 इनकम हुई महीने में, मान लो तो कई अमृत वेला, साल खां पोइ 20,000 थी वई, त तो 20,000 जे करे हेॾो पंहिंजो 4 बजे उथी है, एतिरी महांगाई बि त वधी। इनकम तो चवां, आम धंधे में माण्हू वीचार नथो करे मूंखे फ़ाइदो छा पियो थो थिए, नुक़सान छा पियो थो थिए। LIC वारो आयो कुछ ॾींहं पहिरीं, मूंखे हिकिड़ो ॿुधाई पैकेज, चई साईं 50,000 ॾियो साल में, 14,000 त वापसि मिली वेंदव। वो आई आहे छा सोना, 14 मिली वेंदव, हर साल 50-50 ॾियो, 14-14 वापसि मिलंदव, ऐं 5 साल खां पोइ 28,000 वापसि मिलंदव, पोइ अलाए 10-15 साल खां पोइ हेतिरा लख मिलंदव। ॿुधण में ॾाढो सुठो पियो लॻे। मां चयोमांसि उहा न कर, हिकिड़ी ॿी कर, हीअ वारी। ॿुधी करे सम्झी करे मां ॿी कराई, सस्ती वारी, असां वारी। त पोइ मां चयोमांसि हाणे मूंखे ॿुधाए कि 14 वारी पैसा हुजनि हा त मां 14 उहा 50 वारी कराया हा। चई साईं हिकु ॻाल्हि ॿुधायांव, उहो सिर्फ़ु मैजिक आहे। मैजिक जो मतिलबु आहे तव्हांखे लॻंदो जादू, उहो हिकु सम्मोहन आहे, ॿुधण में ॾाढो सुठो लॻंदो आहे, पर दरअसल उनमें तव्हांजा ई पैसा तव्हांखे ई ॾिना वेंदा आहिनि, तव्हांखे ख़बर कोन पवंदी आहे। तव्हांजा वॾी रक़म हूंदी आहे त साल में व्याज केतिरो थी वियो, त माण्हूअ खे ख़बर कोन पवंदी आहे। माण्हू इन भ्रम में जीअंदो आहे कि आहा मां हेतिरा ॾिना, मूंखे हेतिरा मिली विया, पर चई उन खां हीअ ई सुठी अथव जेका तव्हां कराई अथव एक्चुअल। मूंखे इहो चवणो आहे कि जेके जलेबी पंथ आया या ॿिया पंथ नवां लॉन्च थिया, इन्हनि इहो मैजिक ई त ॾेखारियो। हिननि वॾे रूप में फ़ाइदा ॿुधाया, हीअ असां वटि अच तोखे ही फ़ाइदो मिलंदई, ऐं ॾियणो कुझु बि कोन अथई। त साम्हूं वारो सोच में पइजी वियो कि हिकु त ॻाल्हाइनि केॾो मिठो था, केॾो मिठो था ॻाल्हाइनि, इहो हिकु फ़ाइदो हुन नोट कयईं। ॿियो मुंहिंजी तारीफ़ बि था कनि, ॿियो फ़ाइदो हुन इहो नोट कयईं। टियों हिते कुझु ॾियणो कान्हे, टियों फ़ाइदो इहो बि थी वियो। ऐं केॾा सारा हू था मिलनि, घर जी प्रकृति ठीक थी वेंदी, घोट सुधरी वेंदो, धंधे में बरकत पवंदी। इहो मैजिक आहे, ॿुधण में ॾाढो सुठो लॻंदो आहे। दरअसल हू असांजो जीवन खणी वठंदा आहिनि। कराईंदा त तव्हांखां ई आहिनि न सभु। 4 बजे बि तव्हांखे ई उथणो आहे, पंधु करे बि तव्हांखे ई वञणो आहे, बाणी बि तव्हांखे पढ़णी आहे, बाॾाणो बि तव्हांखे ई आहे, सभु तव्हांखे ई करणो आहे। त हुनजो कुझु त फल मिलंदो न, भॻवान त ॾींदो न। बेनिफिट वरी हिननि खे, क्रेडिट हिननि खे। जीवन के साथ भी जीवन के
के बाद भी LIC जो फार्मूलो। हाँ, ये जले भी चवंदियूं आहिनि, जीवन के साथ भी, जीवन के बाद भी। ऐं असां जहिड़ा बावा हू वारी पॉलिसी अथव, सस्ती वारी, घटि किस्त घटि फ़ाइदो, पर नज़र कान थो अचे। एतिरो सोचो कि धन संपत्ति पुट पोटा जीत हर हंधि जीत, हर हंधि मान सम्मान ऐं बुद्धि माना चालाकी नॉलेज ज्ञान त रावण वटि बि हो। इहो सभु त रावण वटि बि हो, ऐं केवल हो न, वधंदो पियो वञे। नित नूतन सभु बाड़त जाई। त पोइ रावण खे असां आदर्श ठाहींदासीं छा? छो त रावण धर्म ते कोन हो, हुन अधर्म सां शुरूआत कई। त तव्हां जेॾी महिल तव्हां बि समाज जे मायुनि खे थो चवां, तव्हां बि त अधर्म सां शुरूआत कंदा आहियो जेॾी महिल पंहिंजो सनातन धर्म छॾे ॾींदा आहियो संपत्ति पाइण लाइ, सुख पाइण लाइ। जेॾी महिल तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा आहियो कि मेरे को अनुभव हो गया, मेरे को वो हो गया, इहा शुरूआत आहे अधर्म जी। त इहो अधर्म करे अगरि कुझु हासिल बि कयोसीं त कहिड़े कम जो? धन का ॾाढी वॾी शइ आहे छा? माण्हू करोड़े करोड़े छॾे ख़ाली हथ हलिया विया। सॼी दुनिया करे मुठ में, छॾे दुनिया वञनि माण्हू। जीवन भर रावण वांगुर ही बि प्लाट हुजे, हीअ जॻह बि हुजे, धन बि हुजे, शेयर मार्केट में बि हुजे, बैंक में बि हुजे, जमा करे करे सभु छॾे हली विया। नको कहें सान ठहन माण्हू, पर केॾो भजन माण्हू। नथा कहें सान ठहन माण्हू, पर केॾो भजन माण्हू। लगे थो डप सियासत खां, चपन में कुझु चवन माण्हू। लगे थो डप सियासत खां, चपन में कुझु चवन माण्हू। नथा कहें सां ठहन माण्हू, पर केॾो भजन माण्हू। वसी सघिया कॾहिं मिलंदा पिरी पंहिंजा, परावन खां पुछनि माण्हू। कॾहिं मिलंदा पिरी पंहिंजा, परावन खां पुछनि माण्हू। खुशी छाजी ऐं गम छाजो, ॼमन पिया ऐं मरन माण्हू। असांजी का हुजे धरती, असांजा के हुजनि माण्हू। लगे थो डप सियासत खां, चपन में कुझु चवन माण्हू। नथा कहें सां
रिवायत कुछ हली अहड़ी पधरा थी नचन माण्हू रिवायत कुछ हली अहड़ी पधरा थी नचन माण्हू वसी सघिया न कहे दिल में वनी चंद्र ते वसन माण्हू सजी दुनिया करे मुठ में छॾे दुनिया वञन माण्हू सजी दुनिया करे मुठ में छॾे दुनिया वञन माण्हू नथा कंहिं सां ठहन माण्हू परे केॾो भॼन माण्हू त सुतदारा और लक्ष्मी तो पापी के भी होए भाई पुट पोटा धन दौलत संपत्ति पिलाट गाॾियूं इहे त पापी माण्हूअ वटि बि हूंदियूं ई आहिनि का वॾी ॻाल्हि थोरी आहे पर संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोए गोस्वामी तुलसीदास लिखियो आहे ॿ शयूं दुर्लभ आहिनि संतनि जो संग ऐं हरि कथा इहे ॿई शयूं तव्हांखे हिते मिली रहियूं आहिनि इहे ॿई शयूं जलेबियुनि में कोन अथव ऐं ॿियनि में बि कोन अथव सही में कोन अथव हरि कथा आहे छा कंहिं पंथ में कोई बि पंथ छा भगवान जी कथा ॻाईंदो आहे छा न ऐं संत बि किथे हुनखे त कोन सम्झंदा आहियो कि कोई ऊंचे कुर्सीअ ते वेठो आहे सुठा कपिड़ा पाए त थियो संत मां पंहिंजे लाइ बि कोन पियो थो चवां मां चवां थो तव्हां थी सघो था संत पर थियो त सही कोशिश त कयो थोड़े ई लोभ में त हू था थी वञो सरेंडर थोड़ो लोभ थोड़ो आफर थोड़ो प्रलोभन पंहिंजो हू स्वरूप भुलाए करे असली नीचनि जे अॻियां नीच था थी वञो साफ़ साफ़ थो चवां थोड़े ई लालच में अची करे जेके खुद किरियल आहिनि जिन जो ॿियो किथे धंधो कोन हलियो त हिन में घुसी विया उन्हनि जे अॻियां वञी निमंदा आहियो झुकंदा आहियो कि मुंहिंजी आश पुॼाए पीरनि फ़क़ीरनि ॾे वेंदा आहिनि न मुंहिंजी आश पुॼाए ॾिसो रावण जूं इहे शयूं ईअं वधण लॻियूं जीअं लाभ ते लोभ वधंदो आहे जिम प्रति लाभ लोभ अधिकाई इहे शयूं कॾहिं बि तृप्त कोन कंदियूं आहिनि धन संपत्ति पुट पोट सहायक शहर में इज्जत बुद्धि बढ़ाई इहे इन्हनि जी चाहना वधंदी वेंदी आहे जिम प्रति लाभ लोभ अधिकाई जीअं लाभ ते लोभ वधंदो आहे न त थियण ईअं खपे मां मञींदो आहियां कि धन आवश्यक आहे कुझु आवश्यकताऊं आहिनि असांजूं रोटी कपड़ा मकान ताकि असां दुख न ॾिसूं जीअं गर्मीअ में अगरि कंहिंजो मकान पक्को न आहे त उन वीचारे खे केॾी परेशानी थींदी ॾींहं जे टाइम गरम हवा ईंदसि न त उन जो अगरि मनोरथ आहे कि मुंहिंजो पक्को मकान ठही वञे त इहो ग़लति न आहे पक्को बि ठहे उन जे मथां बि ठहे ताकि ॾींहं जे टाइम हू थधी छांव में विश्राम त करे एतिरो मां कॾहिं चयो कि ग़लति आहे त ग़लति छा आहे ग़लति इहो आहे
कि जॾहिं वो पक्को मकान ठही थो वञे, शीतल छांव मिले थी, ओॾी महिल उहो भगवान जे राह ते हलण जे बजाए हाणे चए थो मूंखे बंगलो खपे। जिम प्रति लाभ लोभ अधिकाई। मां इहो चवंदो आहियां, जेके शयूं दुख ॾियनि थियूं, अभाव जो दुख आहे, कंहिं शइ जो अभाव आहे, असांखे गाॾी कान्हे, टू व्हीलर बि कान्हे, त असांखे पंधु वञणो पए बाज़ार, त भगवान असांखे गाॾी ॾे, इहो घुरण बुरो न आहे। पर जॾहिं गाॾी मिली वञे, सुविधा लाइ मिली आहे न, पोइ ओॾी महिल दिमाग़ में अचे कि हाणे मूंखे कार खपे, इहो थियो लाभ ते लोभ। पोइ इहो असांखे किथां जो कोन रहण ॾींदो, इहो लोभ, इहा तृष्णा। पोइ त लोभ जीअं ई शुरू थियो न, पोइ कपट मुनि उनजी मंज़िल आहे। लोभ दरवाजो आहे ऐं उनजो आख़िरी मंज़िल कपट मुनि, ऐं पोइ पतन, पोइ किरणो ई आहे। लोभ जे द्वार खां अॼु ताईं कोई मथे कोन चढ़ियो आहे, किरियो ई आहे। पोइ उनखे मिलंदा आहिनि इहे पंथ, बाबा जी, ढाबा जी, अनेक प्रकार जा आश्वासन। आवश्यकताऊं पूरियूं थियनि, साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं संत न भूखा जाए। इन में कुछ भी गलत कान्हे घुरण, ताकि असां सुख पूर्वक भगवान जो भजन करे सघूं। कंहिं शइ जो अभाव न रहे घर में। प्रेम प्यार हुजे, संतान हुजे, आज्ञाकारी हुजे, पत्नी हुजे, आज्ञाकारी हुजे, मुश्किल आहे ॾाढो, पर हुजे, ऐं घर में सभु सुविधाऊं हुजनि, ऐं सत्संग हुजे। शाम जे टाइम असां सत्संग में पहुचूं, अहिड़ी मत ॾे भगवान, इन खां वॾो ॿियो कोई सुख कोन अथव। हिकु ॻाल्हि सोचो कि जेके वॾा वॾा महान संत थी विया, जिन धन संग्रह कोन कयो, उन्हनि खे कहिड़ो सुख पियो मिले बिना धन जे। न संपत्ति, न पुट पोटा, न मैं ऐसी में वैसी, न को भीड़ जो आदर, कुछ भी न। बिना कुछ हूंदे उन्हनि खे सुख कीअं पियो मिले? छो त उहो असली सुख भीतर आहे, भीतर। ऐं मां ॾिठो आहे, जंहिंखे वधीक सुविधाऊं न आहिनि न, उहो वधीक मज़ो पाए, उहो वधीक सुख माणींदो आहे हर शइ जो। नंढी नंढियुनि शयुनि में सुख ॻोल्हे वठंदो आहे। गांव जा माण्हू नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि में सुख वॾो ॻोल्हे वठंदा आहिनि। ऐं जंहिं वटि अपार धन आहे ॾाढो, वो इन चिंता में ई हूंदो आहे कि मां कयां छा में ख़र्च कयां। त इन करे वधीक भी न खपे। साईं इतना दीजिए। मोबाइल का भी खर्चा निकल आए, वाइफ का भी खर्चा निकले और वाईफाई का भी खर्चा निकल आए। ये कहीं चयो, वाईफाई का खर्चा निकले और वाइफ का भी खर्चा निकले। जेके जरूरी आहिनि, जरूरी। असांजो मिक्सर ख़राब थी वियो आहे, कम त हले पियो थो पर सुठो कोन पियो थो हले कम, त इनखे चइबो आहे ज़रूरत, आवश्यकता। इहा बुरी कान्हे आवश्यकता करणु। रामनवमी मनाइण, उन में ख़र्च करण जे लाइ चाहना रखण, इहो बुरो कान्हे। त बुरो छा आहे? बुरो तव्हां सम्झी विया न छा आहे? बस ख़बर सभु अथव। तृष्णा बुरी आहे, लोभ बुरो आहे। परमात्मा खे छॾे, भगवान जी भक्ति छॾे, संसार में भॼण बुरो आहे। ऐं उहो ई आहे रावण पनो। रावण छा आहे? धन दौलत पद प्रतिष्ठा जे पुठियां भॼण, ऐं जेतिरो अचे अञा चाहना वधंदी वञे। त हिकु हू ठही वियो पहाको, जिम प्रति लाभ लोभ अधिकाई। लाभ ते लोभ वधंदो आहे। सम्झो तव्हां मॉल वञो, शॉपिंग मॉल, उते का सुठी शइ हुजे, हिक ते हिक फ्री, तव्हां खयव, हिक ते हिक ॿ फ्री खयव, घर आया
त कंहिं चयव अरे हीअ त ॾाढी सुठी शइ आहे, बसि 2 छो खईं, 4 5 6 खणी आ, त तव्हां चओसि सुभाणे वरी वेंदसि, तव्हां ॿिए ॾींहुं वञो ऐं उहो ऑफर ख़तम थी वञे, तव्हां केॾो अफ़सोस कंदा। इनखे चइबो आहे लाभ ते लोभ वधण, कि काश कल्ह मां 8 खन खणी वठां हां, हेतिरियूं खणी वठां हां, पतो हुजे हां। हुनजो शुक्र न कि हल जेको मिलियो, जीअं मत कमु कयो, न ईअं ई संसार में थी रहियो आहे। ये माया फासाईंदी आहे, अहिड़ो अवसर ॾींदी आहे कि हकू नाकू चङो भलो माण्हू वेठो आहे, कोई अची छेड़े हली वेंदसि कि ही कमु करी हा न, अगरि तूं कल्ह चेटीचंड ते त तुंहिंजी लॉटरी खुली वञे हा। चङी भली वेठी माई, हाणे हुनजो पियो हलंदो मन कि छो न कयो मां इहो कमु चेटीचंड ते, कयां हा न काश। लाभ ते लोभ वधंदो आहे। त रावण जो ईअं वधण लॻो, लाभ ते लोभ। हो सुख संपत्ति सुत सेन सहाई, जय प्रताप बल बुद्धि बढ़ाई, राम सिया राम जय जय राम। नित नूतन सब बाढ़त जाई, जिम प्रति लाभ लोभ अधिकाई, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम। रावण जो वधंदो वियो, धन दौलत, हिकु राष्ट्र जीते वरी ॿियो राष्ट्र जीते त सेना वञेसि वधंदी। लोभी माण्हू ख़ुशि थींदो इहो प्रसंग ॿुधी करे कि हा, लोभी माण्हूअ जे अॻियां जिक्र कयो कंहिं 3 माण्हूअ जो कि अरे हुनजो धन ख़बर अथई टर्न ओवर घणो आहे, माण्हू वात फाड़े ॿुधंदो, ऐं हिनखे मिलणो रुपयो बि कोन्हे ॿुधण वारे खे। तव्हां बि त ईअं कोन कंदा आहियो। अगरि ईअं थी वञे मान लो त रोके वठिजो कि मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, कंहिंजो टर्न ओवर करोड़नि जो हुजे, कंहिंजो बंगलो ठही वियो 1 करोड़ जो, कंहिंजो पैकेज थी वियो 3 करोड़, त असांजी दिलि छो उहा थी वेंदी आहे। सोचजो कॾहिं। पोइ वरी पुछंदो हुउसि बि कहिड़ो गुरू केरु अथई, गुरू केरु अथई, मां बि पकड़ियांसि हुनखे। हिकु भाई चढ़ी वियो, ग़रीब मां अमीर थी वियो, त ॿिए भाई पुछींसि यार कीअं थी अमीर, त हुन चयईंसि गुरूअ जी कृपा सां। चयईंसि मूंखे बि ॿुधाए छा कई गुरूअ खे तो, त हुन चयईंसि कुझु न, गर्मीअ जा ॾींहं हुआ त मां घुरायोमांसि गुरूअ खे आदर पूर्वक। हू आया, मां स्टेशन ते वठण वियोमान, जीअं घर आया मां पंखो हलायो, एसी चालू कई, पोइ उन्हनि खे शीतल पाणी पीआरियो, गुरूअ खे राहत मिली। पोइ वरी उन्हनि खे चयो था सनानु कयो थधे पाणीअ सां। पोइ वरी आया, उन्हनि खे मां हुननि जी फेवरेट रोटी खाराई, ॾुध फुल्के सां, कोकीअ सां, ऐं पोइ वरी बसर बि ॾिना मान। ऐं पोइ थोड़ी देर खां पोइ सुम्ही पियो गुरू। शाम जो थियो, थादल पीआरियोमांसि। राति जो चक्कर लॻाइण वठी वियोमांसि ॿाहिरि, त गुरू ॾाढो ख़ुशि थी वियो। हुनजे दिलि मां आसीसा निकिती, भाई सदाईं ख़ुशि हूंदे। पोइ स्टेशन ते छॾे बि आयोमांसि, चयोमांसि साईं का ग़लती थी हुजे त माफ़ कजो। त गुरू चई वियो न पुट सभु बढ़िया हो। अरदास बि ॾिनीमांसि। हुन चई मां बि कंदमि। ॿिए भाईअ चई
पर तेस ताईं 6 महीना गुज़री चुका, थधि जा ॾींहं अची विया, विवेक लभे कोन। उहो ई करणो आहे जीअं हुन कयईं, पंहिंजो गुरु ॻोल्हियईं अलाए किथां, पतो कयईं, उनखे चिठी लिखी, साईं अचो। हाणे उहो थधि में आयो, ट्रेन में स्टेशन ते वठण वियसि, सिधो घर विहारे करे एसी चालू। हुन चई छा थो करीं जजमान? चई साईं मूंखे सभु ख़बर आहे कीअं करणो आहे। माण्हूअ खे कंहिं गुरूअ सां मतिलबु थोड़े हूंदो आहे। मां ॾिठो आहे कंहिंखे न कंहिंसां कोई मतिलबु कान्हे। सुठो आहे मुंहुं मां अहिड़ा कोन पालिया आहिनि। माण्हूअ खे सिर्फ़ पंहिंजे स्वार्थ सां मतिलबु हूंदो आहे। मूंखे ख़ुशी आहे मां 4-5 बि अगरि आहिनि न त मां दिलि सां जोड़िया आहिनि, जेके मूंसां दिलि सां संगत में आहिनि, दिलि ॾेई वेठा आहिनि, प्रेम कंदा आहिनि। ऐं वॾनि संतनि खे अहिड़ा कोन मिलिया हूंदा, अहिड़ो प्रेम करण वारा, दिलि सां आदर ॾींदा, पेरनि ते झुकंदा, पैसा बि लुटाईंदा। पर मां सम्झां थो उहा नंढड़ी शइ, उहा ॾाढा नंढड़ी शइ मिली उन्हनि खे। मूंखे ॾाढो वॾो प्यार मिलियो आहे। इहा मुंहिंजी पर्सनल ॻाल्हि आहे। तॾहिं त ख़ुशि थींदो आहियां कि एतिरे में माण्हू सोचींदा आहिनि एतिरे में छो कुझु लॻो पियो आहे। इहे हाणे हुन एसी चालू कई, चई साईं वियो रोटी तयार आहे, ॾुध, कोकी, बसर। चई साईं खाओ। हुन चई यार हिकु त सालनि खां पोइ घुरायो अथई, वरी हाणे जेको खाराए त खाइणो पवंदो, नाराज़ न थिए। हू थियो। चई हाणे चक्कर लॻाइण हलो, राति जो थधि में चक्कर लॻाइण वठी वियो गुरूअ खे। ऐं सॼो बैरागढ़ जेतिरो चक्कर कराए। चई साईं फलूदो खाईंदा? चई पुट तूं छा पियो थो करी बेटा? हुन चई साईं मूंखे सभु ख़बर आहे, न त मुंहिंजी इच्छा ई पूरी कोन थींदी, ईअं न कंदुमि त। चई हलो घर, सनानु कयो। हुन चयसि गीज़र आहे? चई गीज़र त हुन त कोन हलायो हो, थधो पाणी हो। गुरूअ चई हाणे अती थी वई। गुरूअ पंहिंजी पेती खई। हुन चई साईं छा थियो भला? चई न बढ़िया, सुठो तव्हांजी आओ भगत आहे, मां हाणे वेंदमि। स्टेशन ते छॾण आयसि। हुन गुरूअ चईंसि भाई एसी में त कराई आहे टिकेट? चईंसि न साईं, हिते चई तव्हांखे ॿाहिरि सुठी हवा ईंदी जनरल में। पोइ चईंसि साईं आसीसा करे वञो था न? चई सा रिजल्ट अची वेंदई, पाण ई पहुची वेंदई। जिम प्रति लाभ लोभ अधिकाई। केवल ईअं न समझिजो कि मुंहिंजो धन वधी वेंदो, मुंहिंजो हो वधी वेंदो। लोभ कयो ई न, लोभ हूंदो ई कोन। तव्हांखे कोई कोन फासाए सघंदो कि हमारे गुरु के पास चल, या इसके पास चल, या उसके पास चल। तव्हांजो जीवन बची वेंदो। लोभ अगरि छॾे सघो। हिकिड़ी पुछे पई पंहिंजी दरबार जी, चई तव्हां चवंदा आहियो पोइ कम कीअं थींदा? गृहस्थी आहियूं असां। चयोमांसि कम थियनि चाहे न थियनि, लोभ ज़रूरी कान्हे। लोभ ज़रूरी आहे छा? आवश्यकताऊं, टीवी ज़रूरी आहे, हलो ॿिए ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। लोभ कंहिं चयो ज़रूरी आहे? गृहस्थीअ जे लाइ न। लोभ ॾाढो वॾो हिकिड़ो विकराल राक्षस आहे जेको असांजो जीवन नष्ट करे छॾींदो आहे। त इन खां बचूं।
मन मां कढी विखार रख सिक श्रद्धा ऐं प्यार मन मां कढी विखार प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी मन मां कढी विखार रख सिक श्रद्धा ऐं प्यार तू मूरत मन में विहार प्यारा प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी मिली दुर्लभ तोखे देही साकी न विञाए वेही मिली दुर्लभ तोखे देही करे खोटा कर्म अजाया ना लोक लजाए बे करे खोटा कर्म अजाया खणी ख्वारी तू बदकारी कर जीवन ना बेकार मन मां कढी विकार रख सिक श्रद्धा ऐं प्यार तू मूरत मन में विहार प्यारा प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी मन मां कढी विकार रख सिक श्रद्धा ऐं प्यार तू मूरत मन में विहार प्यारा नेठो बणी निमाणो कर की न कदह तू माणो नेठो बणी निमाणो हर हाल में खुश रहो तू भगवान जो मन भाणो हर हाल में खुश रहो तू सब सहो तू ये चओ तू मुंहिंजा मालिक कुर्ब अपार मन मां कढी विकार रख सिक श्रद्धा ऐं प्यार तू मूरत मन में विहार प्यारा प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी प्यारे प्रभु जी त जिम प्रति लाभ लोभ अधिकाई नित नूतन सब बाड़त जाई रावण जो सब वञे वधंदो संपत्ति धन दौलत भीड़ इज्जत मान सम्मान ताकत सेना बुद्धि अकुल भी रावण जो वञे वधंदो नवा नवा आइडियाज़ ईंदा वञनि कि हाणे छा करणु खपे जिम प्रति लाभ लोभ अधिकाई अति बल कुंभकर्ण अस भ्राता कुंभकर्ण जहिड़ो उन जो भाउ हो वो अत्यंत बलवान हो अति बलशाली कुंभकर्ण उन जहिड़ो योद्धा जगत में पैदा कोन थियो वो अकेलो ही कुंभकर्ण अकेलो ही बलशाली हो जो जॾहिं लड़ाईअ में आयो हो न राम सां लड़ण त अकेलो ही पहुची वियो हो न उनखे सेना जी जरूरत हुई न माया जी ॿिया राक्षस माया जो प्रयोग कंदा हुआ छल बल कुंभकर्ण न को छल बल न को सेना अकेलो ही काफ़ी पर इहो हो कि उहो पी खाई करे सुम्हियो पियो हूंदो हो इहो सुठो आहे
दुष्ट माण्हू दुर्जन माण्हू सुम्हियो भलो। सुम्हियल के चवंदा कोन्हनि भाई, कंहिं माईअ खां पुछो भाई तुंहिंजो घोट किथे आहे, चईंसि सुम्हियो पियो आहे, ऐं सुठो थियो सुम्हियो ई पियो हुजे, अञा उथियो कान्हे, ही सुम्हियो ई भलो। मोरारी बापू चवंदो आहे कि रावण भी सुम्हियल हो, विभीषण भी सुम्हियल हो, कुंभकर्ण भी सुम्हियल हो, पर फर्क इहो आहे कुंभकर्ण खे जगायो रावण जॾहिं जरूरत पई, रावण खे कंहिं जगायो शूरपंखा। शूरपंखा जो नक कटिजो हो न जॾहिं, त सिधो वही हुअसि दरबार में, ओॾी महिल नाच गानो पियो हले रावण जे सभा में। शूरपंखा अहिड़ो विढ़ियसि वञी भाउ सां, चईंसि तूं पी खाई करे सुम्हियो पियो आहीं, कुझु होश अथई कोन, तोखे ध्यानु अथई कोन, हू मरी विया खरदूषण, तूं निंड में आहीं। पोइ रावण थोरो सोचियो कि केरु थो थी सघे जंहिं खरदूषण जहिड़नि खे मारियो हुजे, माना जागी वियो, थोरो सचेत थियो। शूरपंखा जागायो रावण खे, ऐं विभीषण खे जागायो हनुमान जॾहिं लंका में वियो। हनुमान थोड़ी हुनखे प्रेरणा ॾिनी कि तूं राम राम जपी थो पर वेठो हिते ई आहीं, राम जो कम भी त कर कुछ। पोइ उनखे प्रेरणा उन ॾिनी त कुंभकर्ण स्थूल रूप सां 6 महीना सुम्हंदो हो, हिकु ॾींहुं उथंदो हो त एॾो खाईंदो हो, रावण उनजी व्यवस्था कंदो हुअसि, मांसाहारी हो, जानवर बानवर सभु खाई वेंदो हो। पोइ वरी सुम्ही पवंदो हो, खाई पी करे हिकिड़ो ॾींहुं खाइण लाइ उथंदो हो। अगर रोज खाए हा न, जो दिन प्रति आहार कर सोई, विश्व बेग सब चौपट होई, त सॼो विश्व ई खाली थी वञे हा कुंभकर्ण जे रोटीअ सां ई। रावण खुद खाईंदो पीअंदो हो, हा। अरे ब्राह्मण त खाईंदा हुआ यार, ब्राह्मण खाईंदा हुआ, सभु न, पर इहो बि जिक्र आयो आहे, पाण ॿुधी चुका आहियूं। पर उहा त ॿी ॻाल्हि थी, बंगाल में त अॼु बि खाईंदा आहिनि ब्राह्मण, उहो चैप्टर ई अलॻि आहे। मास मास कर मूरख झगड़े, मां एतिरो चयो हो कंहिंखे खाइणु खपे कंहिंखे न खाइणु खपे। जेको हिंसक हुजे न, जंहिंजो ॻाल्हाइण ॾाढो बेकार हुजे, उनखे न खाइणु खपे, उहो ऑलरेडी हिंसा करे रहियो आहे। कोई ॿियनि जी दिलि दुखाईंदो हुजे उहो न खाए, अञा हिंसक थी वेंदो। पर जेको प्रेम वारो हुजे ऐं कारण कुझु ॿियो हुजे कि ज़रूरी हुजे त उहो खाई सघे थो। जीअं डॉक्टर चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं त कुंभकर्ण खाईंदो हो, विभीषण न खाईंदो हो, रावण बि खाईंदो हो। उन रावण जो वर्णन थो अचे, उनजो पुटु हो मेघनाथ, बारिदनाथ। उहो उन जहिड़ो योद्धा बि कोई न। उन त छा कयो, इंद्र खे जीते आयो, द नालो पइजियसि इंद्रजीत। ऐं अनेक असुर राक्षस रावण जी सेना में, नाला कुछ ॾिना आहिनि तुलसीदास, कुमुख, अकंपन, कुल सरद, धूम केतु, अतिकाय, एक एक जग जीत सक, ऐसे सुभट निकाय। अहिड़ा हिक खां हिकु खतरनाक बलशाली योद्धा जो हिकिड़ो ई काफ़ी सॼे संसार खे जीतण में। सभिनि जो राक्षसी स्वभाव ऐं मायावी हुआ, रूप मटे सघंदा हुआ। रावण जे राक्षसन में हुई काम रूप जान है सब माया, पर सपने हूं जिनके धर्म न दाया। उन्हनि खे धर्म ऐं दया त सपने में भी कोन हुई। भाई असां सपनो उहो ई ॾिसंदा आहियूं जेको भीतर किथे लिकल हूंदो आहे, भीतर दॿियल हूंदो आहे, जेको असां प्रत्यक्ष न चई सघंदा आहियूं, दॿाए छॾींदा आहियूं, उहो सपने में नज़र अची वेंदो आहे। त ही जेके असुर हुआ, राक्षस हुआ रावण जा,
ये दया धर्म त बिल्कुल भी कोन कंदा हुआ, पर कोई चए कि जेॾी महिल सुम्हंदा हुआ त छा सपने में कॾहिं दया कंदा हुआ? त तुलसीदास चयो तो न, हुननि खे सपनो बि अहिड़ो कोन ईंदो हो जंहिंमें हुननि कॾहिं दया कई हुजे या धर्म ते हलिया हुजनि। सपने हूं जिन के धर्म न दाया, अहिड़ा असुर राक्षस उन युग में भरजी विया जिनजी गणना न थी सघे। सुत समूह जन परजन नाती, गने को पार निसाचर जाती। दस मुख बैठ सभा एक बारा, देख अमित आपन परिवारा। रावण जो परिवार एॾो वॾो वॾो विशाल खानदान जंहिंजो आर न पार, त धरतीअ ते छा थी वियो? उन्हनि जो शासन। हींअर जेको नओं सन शुरू थियो आहे नव संवत, उनजो नालो चवनि था राक्षस नालो आहे। हिन संवत्सर जो नालो आहे राक्षस संवत्सर। ऐं हिन दफ़े जो राजा आहे शनि। हर साल राजा मटिजंदो आहे। शनि राजा आहे, पर उनजो मंत्री सुठो आहे गुरु बृहस्पति। त शनि पंहिंजो कमु कंदो, बृहस्पति उनखे सलाह ॾींदो थोरी, त मिश्रित कमु थींदो। कुछ ये घटनाऊं थींदियूं शनिअ जे करे, ईअं ब्राह्मण था चवनि, ज्योतिषी था चवनि। पर अगरि बुरो जॾहिं थींदो आहे, राक्षसी प्रवृत्ति वधंदी आहे, तॾहिं त राम ईंदो आहे। इहा बि त ॻाल्हि आहे। त अगरि राक्षस वधी विया त्रेता युग में, त राम खे बि त अचणो पियो। त इन्हनि राक्षसनि जो वर्णन असां अञा ॿुधंदासीं। इन्हनि कहिड़ा कहिड़ा अत्याचार कया, कहिड़ियूं आतंकवादी घटनाऊं हिननि अंजाम ॾिनो, उहो असां ॿुधंदासीं। तॾहिं त पोइ राम जो प्राकट्य थींदो। त हिते कथा खे रखूं था। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।